अक्सर माण्हू चवंदा आहिनि त घर में बरकत कोन्हे, यार कमाया बि घणो थो, मुंहिंजी रोज़ी बि टाइट आहे, खणी मज़ूरी सही, पर अगरि हेॾां आणियां थो त हेॾे हले थो वञे, बीमारी में हलियो थो वञे, कंहिं माना मुसीबतनि में हलियो थो वञे। हिकिड़ो होटल जो मज़ूर हुयो, उहो होटल ते डेली मज़ूरी कंदो हुयो। 5 रुपया हुनजी ॾियाड़ी हूंदी हुई। 5 रुपया जॾहिं हुनखे ॾियाड़ी मिलंदी त हुनजे घर में पूरत कोन। अटो आहे त खंडु कोन्हे, खंडु आहे त लूणु कोन्हे, माना ॿार बीमारी में वतल, घर जेको मना ठहियल, छड़ियुनि जी छत, छड़ियुनि जी कंधी लॻल, ॾाढी हिननि जी ज़िंदगी माना परेशान गुज़रे पई। आख़िर हिननि पाण में अची वेही कचहरी कई त असांजी पूरत आख़िर छो कोन्हे। रोज़ी त इहे 5 रुपया ॿिया बि मज़ूर खणंदा आहिनि, 5 रुपया मां बि खणंदो आहियां। ईअं इहे ॻाल्हाइनि पिया त हिननि जे घर जे अॻियां हिकिड़ो अलाह लोक बुज़ुर्ग टाइप जो इंसानु गुज़रियो। हे भॼी वञी उनजे पेरें किरी पियो। उनखे चई त मुंहिंजो अॻ में किसो ॿुध, तूं अलाह जो बुज़ुर्ग आहीं, हिकिड़ो सुठो इंसानु थो ॾिसिजी, मूंखे रस्तो ॾे। हुनखे पंहिंजो सॼो किसो ॿुधाई, पंहिंजी मज़ूरी ॿुधाई, पंहिंजो घर ॾेखारियईं, पंहिंजा बचड़ा ॾेखारियईं त मूंसां हशर हे आहे, मुंहिंजी पूरत कोन्हे। उन माण्हू हिनखे चयो त तूं होटल वारे खां रुपयो घटि वठि। 3 हफ़्ता 4 हफ़्ता गुज़रनि त वरी उनखे चओ त मुंहिंजो रुपयो घटि कयो। त वरी पोइ काफ़ी हली टाइम करे, महीनो सवा, वरी उनखे चओ त मुंहिंजो रुपयो अञा ॾियाड़ी मां घटि कर, पोइ तुंहिंजा बचंदा वञी 2 रुपया ॾियाड़ी खणंदो कर। हीउ ॾाढो परेशान थियो त जॾहिं 5 रुपए मां मुंहिंजी पूरी कोन थी पए त वरी बुज़ुर्ग चए थो 2 रुपया। चलो हिन दिलि में हिकिड़ो यकीन कयो त माना हिन जो चवणु वठिणो आहे। हे होटल ते वियो, जॾहिं शाम थी कमु कयईं त मालिक हिनखे 5 रुपया ॾियाड़ी ॾिनी। उनखे चयईं त मूंखे रुपयो घटि करे ॾे। 4 रुपया खणी खीसे में विधईं, रुपयो हुनखे मोटाए ॾिनईं। होटल वारो एॾो परेशान थी वियो, हुन चयो त हीअ सभु मज़ूर एतिजाज था कनि, रोज़ मुंहिंजे कॾ फशरी आहे त असांजी पघार वधाए, असांजी ॾियाड़ी वधाए। हीउ कहिड़ो इंसानु आहे जेको माना अञा ॾियाड़ी घटि थो खणे। 3 हफ़्ता हलिया, 4 हफ़्ता, वरी रुपयो घटि कयईं, वरी रुपयो घटि कयईं त हिन वटि वञी ॾियाड़ी 2 रुपया बची। 2 रुपया जॾहिं हिन खां वठणु लॻो त सेठ हिन जी साइडी कई। होटल जो मालिक हे जी ड्यूटी कयूं ॾियाड़ी, ऐं वञे पियो घर ॾे त सेठ हिन जे पोयां लॻो, चए थो त मां इन जी साइडी कयां त हे चकर छा आहे जेको मूंखां ॾियाड़ी घटि करे माना 2 रुपया थो वठे। इन जे घर वियो, ॾिसे त हिन जो घर हिकिड़ो कखाऊं घर ठहियलु आहे, छड़ियुनि जी छत आहे, छड़ियुनि जूं कंधियूं आहिनि, माना ॿार सफ़ा डुबरा, बीमारी में वतल, लटो कपिड़ो जान ते कोन्हे। होटल वारो ॾिसी एॾो हैरान थी वियो, फौरन पोइते मोटियो। सुबुह जो जीअं हे मज़ूर अची साॻियो ई पंहिंजे कम सां जीअं लॻो त होटल वारे हिनखे चयो त हर रोज़ अधु कलाक तूं अॻ में ईंदो कर, घर जी पूरत मानी खणी अॻ में घर ॾेई पोइ ड्यूटी ते अच। ऐं चई त जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे इहा मानी हितां खणंदो कर, तूं कमु करें चाहे न करें। हिन चयो यार ज़बरदस्त, खोट बि मानी जी न, त मानी हुनखे मुफ़्त में मिली वई। मानी खणी डेली वञी पंहिंजे बच्चनि खे ॾे, जो बुखिया बच्चा हुया न, काफ़ी टाइम खां सुठी मानी कोन ॾिठूं त हुननि में वॾी जान अची वई, वॾो माना उहो ख़ुशि थी विया। आख़िर 2 रुपया डेली हिन जा उहे 60 रुपया महीनो हिन जी बचति। जॾहिं 60 रुपया महीनो बचति थी त हाणे 60 वॾा पैसा हुया। 60 रुपए में 5 रुपए ॿकरी मिलंदी, 10 रुपए मेंह मिलंदी, माना तव्हां हिते अंदाज़ो लॻायो त माना हिन जो वॾो पैसो जमो थी वियो, 60 रुपया। घरवारी हिनखे चयो त 2-3 मेंहूं बि वठूं, ॿकरियूं बि वठूं, कुकड़ियूं ॿकरियूं, रिढ ॿकरी सभु वठी पंहिंजो घर बि ठाहियूं। इहो सिलसिलो हिन जो हले पियो, मानी होॾां अचे पई, माना हे ख़ुशहाल थी विया। काफ़ी अरसे खां पोइ उहो साॻियो बुज़ुर्ग हिननि जे घर खां किरास पियो करे, हे भॼी वञी पेरें पेसि चईंसि त मुंहिंजी दावत लिखा। उन बुज़ुर्ग हिनखे चयो तूं मिसकीन आहे, यतीम आहे, तुंहिंजे लाइ तुंहिंजी दावत मां छा खावां। हुन चयो तूं मुंहिंजे घर हल, मां हाणे मिसकीन रहियो ई न आहियां, मूं वटि अलाह जो वॾो गंज थी वियो आहे। हो आयो, ॾिठईं त घणा सुहिणा घर ठहिया पिया आहिनि, 2-3 महीननि में हिन वॾी तरक़ी कई आहे।
मेहूं ॿधियूं पियूं आहिनि, ॿकरियूं आहिनि, कुकड़ियूं आहिनि, रिढ आहिनि, वाह वाह, गहूं, माशाअल्लाह। हुन चयो ॾाढो सुठो। त चई त हितो कमु कीअं कयो? चई मां तुंहिंजे चवण मुताबिक़ उन तुंहिंजे चवण ते मां अमल कयो। मां त अमल कयो, पर हाणे मूंखे तूं ॿुधाए त मां 5 रुपए में जॾहिं पूरी न करे सघंदो हुअसि, हे 2 रुपए में मुंहिंजी पूरी कीअं थी? उन बुज़ुर्ग चयो त तुंहिंजो जेको हक़ु हुयो उहो सिर्फ़ु 2 रुपया हुयो। तूं जिते होटल ते कमु पियो करें उहो सिर्फ़ु 2 रुपए वारो कमु पियो करे, ऐं 3 रुपया तूं वधीक वठी पियो अचे पंहिंजे कम जे हिसाब खां, उहो हुयो तुंहिंजे लाइ हराम। घर में आणे पियो त उहो घर जो जेका बरकत हुई उहा ख़तमु थी पई वञे, पोइ उनजो असरु तुंहिंजे घर ते, बचनि ते, ॿारनि ते, सभिनी ते पए पियो, ऐं ख़ुदि तो ते बि। पर जॾहिं तो पंहिंजो हक़ु वठणु शुरू कयो त अलाह कयो त हाणे तोखे मानी बि फ्री थी मिले, ऐं तुंहिंजो घर बि ठही वियो आहे, हाणे अञा बि तोखे मानी फ्री मिलंदी, हाणे तुंहिंजा 2 रुपया इहे बचत में आहिनि, हाणे पियो ज़िंदगी में खा, तूं बादशाह थी वेंदे। दोस्तो, जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, असांखे बादशाही किसा ॿुधाईंदा हुआ, इहे वॾड़ा असांखे किसा ॿुधाईंदा हुया, त असांखे ॾाढो सुकून ईंदो हो। मूंखे बि अॼु इहे दोस्त हिकिड़े इहा कहाणी लिखी मोकिली, उन वॾो ज़ोर भरियो त हिन मुंहिंजी कहाणी खे पंहिंजो वीडियो जो रूप ज़रूरु ॾिजो। मां उन दोस्त जे फरमाइश ते हीउ वीडियो तयारु कयो आहे। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो, लाइक कयो, कमेंट्स कयो, मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, ऐं मुंहिंजो फेसबुक पेज शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे फॉलो कयो। साथ सलामत, सिंध सलामत।